नाज़िन कंबर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में सारियालो फसल तैयार थी मार्केट में पहुचण शुरू थी वियो आहे। राइस मिल्स मालिकनि पारां घटि अघ ते सारियूं ख़रीद करण गैर क़ानूनी कटौती सबबि आबादगारनि ऐं हारियुनि खे मुआशी तौरु नुक़सान थी रहियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इख़लाक़ मंचांडियो। जी बिल्कुल, कंबर ऐं आसपास वारे इलाइक़नि में सारियालो फसल तैयार थी पची वियो ऐं मार्केट में पहुचणु शुरू थी आहे। उन बावजूद बि जेके हिते जेके सेलर जा मालिक आहिनि उहे हिकु हटी क़ाइमु करे ग़रीब मज़दूर जेके सॼी जेको आहे साल 6 महीना 8 महीना पंहिंजो जेको आहे रत सख़्तु चई करे जेको आहे फसल तैयार कंदा उन्हनि जी गैर क़ानूनी कटौती कई थी वञे। अचो त नवाज़ साहिब जेके हारी आबादगार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करींदा त हुननि जो नवाज़ सां वधीक छा चवणु आहे। साईं कट घणी था कनि गुज़र सफ़र बसि हीअं या वेलो विहूं था वेलो खाऊं था। साईं गुरबत जो हाल इहो आहे। ॾिसो था हे जेके सेलर वारा आहिनि क़ुर खणी पाण में जो गॾिजी मिलनि था न त पोइ ग़रीब खे कुझु बि न आहे। भाउ इहो कटे सटे पंहिंजी पूरी था कनि। 2000 वारो कारो DAP भाण उहो असांखे व्याज ते 20,000 ॾिनो थो वञे। सोना यूरिया असांजो भाण जेको 3200 3100 रुपया मार्केट में रेट उहो असांखे 5.5 खां 6,000 ॾिनो वञे। इहो असांखे बराए महिरबानी असांखो इहा कटौती 3 मण जेका 100 मण थिया इहो कटो ख़तमु थी वञे। बराए महिरबानी DC साहब खे असां अर्ज़ु था कयूं त असांजी महिरबानी करे जेको आहे इहा कटौती ख़तमु कयो। इन हवाले सां डिप्टी कमिश्नर कंबर शहदादकोट खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी सेलर मालिकनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ताकि हिननि जी जेका इहा कटौती गैर क़ानूनी कई उहा न थी सघे। कैमरामैन ममताज शाबरानी सां गॾु इख़लाक़ मंचांडियो, धरती TV न्यूज़ कंबर।